क्लास 9 मजमून राजी यूनिट 2 लेसन 17 एक्सरसाइज नंबर 2.4 मश्क बडाई 4 पार्ट 3 आवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवांखे भली कार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 2.4 पढ़ी रहिया हुआसीं जंहिंजा असीं पहिरियों नंबर ऐं ॿियो नंबर क्वेश्चन सॉल्व करे आया आहियूं। हिन लेक्चर में असां टे नंबर क्वेश्चन हल कंदासीं। फाइंड द वैल्यू ऑफ एक्स फ्रॉम द फॉलोइंग यूजिंग कैलकुलेटर। हेठिन मां कैलकुलेटर के इस्तेमाल कंदे एक्स जो मूल्य फाइंड आउट करियो। हाणे पहिरियों नंबर पार्ट असां वटि आहे त लॉग एक्स इज इक्वल टू 1.7505। हिते असांखे छा करिणो आहे त हिन में हिन एक्स जो मूल्य असांखे ॻोल्हणो आहे। ठीकु आहे, इन जे लाइ असां छा कंदासीं, हिते जेको लॉग गिवन आहे हिन खे असां राइट साइड खणी ईंदासीं त पोइ उहो छा थी वेंदो, असां वटि इहो थी वेंदो एंटी लॉग। पोइ इहो हाणे कीअं थींदो, असां लिखंदासीं त एक्स इज इक्वल टू एंटी लॉग 1.7505। हाणे ही एंटी लॉग फाइंड आउट करण जे लाइ कैलकुलेटर ते असां सभ खां पहिरियां छा कंदासीं, हिकु त तव्हां वटि कैलकुलेटर तव्हां वटि पियल हुजे, सही आहे। सभ खां अवल असां पहिरियों नंबर जेको स्टेप आहे उहो आहे त प्रेस शिफ्ट की। असांखे छा करिणो आहे, शिफ्ट की खे ज़ोर ॾियणो आहे। जीअं असां कैलकुलेटर ते इन कुंड में पियल हूंदी अथव साइंटिफिक कैलकुलेटर ते शिफ्ट की खे प्रेस कंदासीं त पोइ असां सेकेंड फंक्शन में अची वेंदासीं। ठीकु आहे, हाणे हिते ॾिसो न त हीउ जेको आहे लॉग जो जेको बटन पियो आहे हेठि इहो सेपरेट पियो आहे ऐं एंटी लॉग जो सेपरेट पियो आहे। पर हुते जेको असां वटि आम जेको साइंटिफिक कैलकुलेटर हूंदो आहे उन में आमतौर ते जेको जनरल फंक्शन हूंदो आहे उन में लॉग वारो बटन हूंदो आहे। पोइ जे असां शिफ्ट खे दबाए करे पोइ लॉग खे ॾिनो पोइ असां वटि एंटी लॉग अची वेंदो आहे। यानी हींअर जेको हिते लॉग आहे असल में उहो जेको बटन आहे उहो हींअर असांजो एंटी लॉग थी चुको आहे। ठीकु आहे, ॿियो नंबर स्टेप कहिड़ो आहे त प्रेस लॉग की। प्रेस लॉग की पोइ असां कैलकुलेटर ते जीअं ई लॉग जी की यानी लॉग बटन खे क्लिक कंदासीं त पोइ असां वटि हिते 10 ते पावर एक्स बेस सां नंबर अची वेंदो। सही आहे, त पोइ असां छा कंदासीं, टे नंबर स्टेप में लिखंदासीं त एंटर द वैल्यू। टे नंबर स्टेप में लिखंदासीं इंटर द गिवन वैल्यू। उहा घणी आहे असां वटि, इंटर द गिवन वैल्यू उहा आहे 1.7505। सही आहे, त उहा जीअं लिखंदव त उहो 10 जे मथां उहो हिन तरीक़े सां उहा वैल्यू उते अची वेंदी। चौथों नंबर स्टेप असां वटि छा आहे त प्रेस इक्वल की। जीअं असां इक्वल जी की खे क्लिक कंदासीं त स्क्रीन ते ही असां वटि मूल्य जेको आहे उहो अची वेंदो। यानी असांखे एंटी लॉग फाइंड आउट थी वेंदो, छाजे बराबरि थी वेंदो 56.2989। त पोइ असां हिनखे लिखंदासीं त एक्स इज़ इक्वल टू एंटी लॉग 1.7505। त पोइ एक्स इज़ इक्वल टू असांखे हिन जो मूल्य छा मिलियो, असांखे हिन जो मिलियो मूल्य 56.2989। अहिड़े तरीक़े सां असांखे एक्स जो मूल्य मिली वियो। हींअर असां वटि टियों नंबर सम आहे लॉग एक्स इज़ इक्वल टू 1 bar. 6132। हिते असांखे छा करिणो आहे, हिन एक्स जो मूल्य फाइंड आउट करिणो आहे। इन जे लाइ असां छा कंदासीं, हिन लॉग खे हिन तरफ़ खणी ईंदासीं त पोइ छाजे बराबरि थी वेंदो, एंटी लॉग जे। त पोइ हिते छा थींदो, असां लिखंदासीं त एक्स इज़ इक्वल टू एंटी लॉग 1/.6132। सही आहे, पोइ हाणे जेको 1 जो मतिलबु छा हूंदो आहे, माइनस जो 1। सही आहे, त हाणे असां छा कंदासीं त इन जो एंटी लॉग फाइंड आउट कंदासीं। त पहिरियों नंबर स्टेप असां वटि छा आहे, इन जे लाइ प्रेस शिफ्ट की। असां कैलकुलेटर ते शिफ्ट जे बटन खे ज़ोर ॾींदासीं। ठीकु आहे, उहो हिते उहो हिन कुंड में हूंदो अथव, हिन में हिते शिफ्ट जो बटन न आहे छाकाणि हिते जेको आहे लॉग ऐं एंटी लॉग जा बटन अलॻि अलॻि पिया आहिनि उन जे करे। ठीकु आहे, तव्हां छा कयो, सभ खां पहिरियां प्रेस शिफ्ट की कई, उन खां बाद में ॿियो नंबर स्टेप असां वटि छा हूंदो त जीअं ई असां लॉग वारो बटन यानी प्रेस लॉग की। हाणे जॾहिं तव्हां पोइ लॉग वारो बटन आहे जेको उन खे क्लिक कंदो त उते एंटी लॉग जो फंक्शन ऑटोमेटिकली अची वेंदो साइंटिफिक कैलकुलेटर ते। ठीकु आहे, त पोइ टियों नंबर स्टेप छा हूंदो, इंटर द
गिवन वैल्यू हाणे तव्हांखे कहिड़ी वैल्यू उते पुट करणी पवंदी तव्हां लिखंदो त -1.6132 ही वैल्यू जेका आहे न उहा पोइ हिते क्लिक कंदो केॾी महिल तव्हां लॉग जो बटन जॾहिं क्लिक कयो उन खां बाद में ही तव्हांखे वैल्यू लिखणी पवंदी उहा वैल्यू जेका आहे न 10 जे मथां अची वेंदी यानी 10 ते जेको पावर अची वेंदो उहो हिन तरीक़े सां अची वेंदो ॾिसो 10 अची वेंदो उन में त पावर ईंदो -1.6132 त जेको चोथों नंबर स्टेप हूंदो उहो छा हूंदो त प्रेस इक्वल की जीअं तव्हां बराबर जी साइन जेका ही आहे उनखे प्रेस कंदो त पोइ तव्हां वटि मुल्ह छा अची वेंदो उहो ही मुल्ह अची वेंदो अहिड़े तरीक़े सां 0.024366 अहिड़े तरीक़े सां जेको मुल्ह अची वेंदो त पोइ असां लिखंदासीं हिते त x इज़ इक्वल टू एंटीलॉग -1.6132 त x इज़ इक्वल टू उहो हिन जो जेको मुल्ह आयो असां उहो हेठि लिखी सघंदासीं उहो छाजे बराबरि आहे इहो आयो त 0.024366 इहो असांजो थी वियो आंसर ऐं हाणे हिते असांखे छा थियो x जो मुल्ह मिली वियो अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 5 नंबर सम आहे log x इज़ इक्वल टू 7 bar.0038 हिते छा करिणो आहे x जो मुल्ह फाइंड आउट करिणो आहे त असां छा कंदासीं log खे इनसाइड खणी ईंदासीं पोइ उहो थी वेंदो एंटीलॉग त असां लिखंदासीं त x इज़ इक्वल टू एंटीलॉग 7 ते bar.0038 त पोइ हाणे असां छा कंदासीं पहिरियों नंबर स्टेप लिखंदासीं सही आहे पहिरियों नंबर स्टेप छा आहे प्रेस शिफ्ट की यानी शिफ्ट जे बटन खे असां प्रेस कंदासीं जीअं असां जेको आहे शिफ्ट की खे दबाईंदासीं त कैलकुलेटर ते सेकंड फंक्शन जेको आहे उहो अची वेंदो उन खां बाद में छा थींदो त प्रेस लॉग की जॾहिं असां लॉग की दबाईंदासीं त पोइ हुते छा थींदो उते एंटीलॉग अची वेंदो कैलकुलेटर ते सही आहे यानी 10 ते पावर x जेको आहे एंटीलॉग आहे उहो अची वेंदो त पोइ टियों नंबर जेको स्टेप असां वटि आहे उहो कहिड़ो आहे उहो आहे त इंटर दी गिवन वैल्यू यानी जेका एंटीलॉग जी वैल्यू हूंदी उहा असां क्लिक कंदासीं एंटर द गिवन वैल्यू उहा असां वटि छा आहे हींअर उहा असां वटि आहे त -7.0038 ठीकु आहे पोइ जो चोथों नंबर स्टेप असां वटि छा हूंदो चोथों नंबर स्टेप असां वटि आहे त प्रेस इक्वल की जीअं असां इक्वल जी की दबाईंदासीं असां वटि छा वैल्यू अची वेंदो 9.9128 इंटू 10 पावर -8 x इज़ इक्वल टू एंटीलॉग 7 bar.0038 त पोइ हाणे एंटीलॉग 7 bar.0038 जो मुल्ह छा आयो त लिखंदासीं त x इज़ इक्वल टू 9.9128 इंटू 10 पावर -8 हिकिड़ो त आंसर असांजो इहो थी वियो पर जेकॾहिं असां हिनखे अञा बि जेकॾहिं सिंप्लीफाई करे जेकॾहिं हिनखे लिखंदासीं त पोइ छा थींदो त हीअ जेका ॾाही आहे इनखे राइट टू लेफ्ट साइड जेको आहे 8 प्लेसिस मूव करे छॾींदासीं त हीअ जेकॾहिं हिते पावर आहे नेगेटिव पोइ असां हिन 9 खां पहिरियां जेको आहे 7 ज़ीरोज़ ॾेई वेंदासीं त पोइ छाजे बराबरि थींदो इहो बराबरि थींदो x इज़ इक्वल टू .0000000991128 इहो असांजो छा थींदो इहो असांजो आंसर थी वियो अहिड़े तरीक़े सां ॿारो हींअर असां वटि 6 नंबर पार्ट आहे log x इज़ इक्वल टू 0.2665 हाणे त छा करिणो आहे असांखे हिन x जो मुल्ह फाइंड आउट करिणो आहे त असां छा कंदासीं x सां जेको ज़र्ब में टर्म पियो आहे log हिन तरफ़ खणी ईंदासीं राइट साइड त पोइ छा थींदो हाणे इहो त थींदो त x इज़ इक्वल टू एंटीलॉग 0.2665 ठीकु आहे हाणे छा करिणो आहे असांखे कैलकुलेटर खे इस्तेमालु कंदे हिन एंटीलॉग जो जेको आहे मुल्ह फाइंड आउट करिणो आहे इन जे लाइ असां छा कंदासीं कैलकुलेटर सभ खां अवल जेको पहिरियों नंबर स्टेप आहे प्रेस
शिफ्ट की खे दबायोसीं, ठीक है। तो पोइ उन खां बाद में ॿियो जेको स्टेप आहे असांजो कहिड़ो आहे, उहो इहो आहे त प्रेस लॉग की। लॉग की खे दबाईंदासीं त असां वटि कैलकुलेटर ते जेको आहे एंटी लॉग जो फंक्शन अची वेंदो, छाकाणि त ऑलरेडी असां शिफ्ट की खे प्रेस करे चुका आहियूं, असां सेकंड फंक्शन में आहियूं, ठीक आहे। त 3 नंबर स्टेप असां वटि छा हूंदो, 3 नंबर स्टेप असां वटि इहो आहे त एंटर द गिवन वैल्यू। हाणे हिते असां वटि गिवन वैल्यू कहिड़ी आहे, असां वटि गिवन वैल्यू आहे त 0.2665। हाणे इहा वैल्यू जेका आहे स्क्रीन ते उहा अची वेंदी, इहा वैल्यू जेका असां पुट कईसीं। हाणे पोइ असां एंड में छा कंदासीं, जो चौथो नंबर स्टेप असां वटि आहे उहो इहो आहे त प्रेस इक्वल की। जीअं असां इक्वल की खे प्रेस कंदासीं त असांखे एंटीलॉग जो मुल्ह मिली वेंदो। उहो छाजे बराबरि थींदो, उहो बराबरि थींदो त 1.847140। अहिड़े तरीक़े सां असांखे जेको आहे मुल्ह मिली वेंदो। त पोइ असां लिखंदासीं हिते त x इज़ इक्वल टू एंटीलॉग 0.2665। त पोइ x यानी हिन जो जेको मुल्ह आहे जेको असांखे मिलियो उहो लिखी छॾींदासीं। छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो 1.8471। 1.8471 इहो असांजो छा थी वियो, इहो असांजो आंसर थी वियो। ॿारो अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसिताईं अल्लाह भाई।